मोहम्मद ॾीपर वासिण 16 साला नारी सरदारा ॾीपर पारां 8 महीननि खां मुसलसल मुबैना जिनसी ज़्यादती मथस तशद्दुद कंदड़ बासर एडवोकेट मोहम्मद सलेमान ॾीपर ख़िलाफ़ वारसन समेत प्रेस क्लब पीरवसण पहुची एहतजाजी मुज़ाहिरो करे इंसाफ़ जी घुर कई आहे। उन मौक़े ते मुतासिर नारी सरदारा ॾीपर दाहींदे चयो आहे त मुंहिंजो पीउ रिटायर्ड पुलिस जमादार हो, जंहिंजे फ़ौत थियण बाद एडवोकेट मोहम्मद सलेमान ॾीपर पीउ जी पेंशन पघार वठी ॾियण जे बहाने मूंखे 8 महीननि खां मुसलसल मुबैना जिनसी ज़्यादती जो शिकार बणाईंदो रहियो आहे। जॾहिं त तंग अची करे मुंहिंजे इनकार ते हुन मूं मथां तशद्दुद करे जिनसी ज़्यादती कई ऐं मूंखे मौतमार धमकियूं पिण ॾिनियूं आहिनि, जंहिं सबबि मां मजबूर थी वारसनि समेत प्रेस क्लब पहुती आहियां ऐं हुन मुतालबो कंदे घुर कई आहे त एडवोकेट मोहम्मद सलेमान ॾीपर ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे।